कराची में तव्हां सां ख़बर शेयर कंदासीं। ॿारनि सां बदफ़ैली कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवण डिस्ट्रिक्ट सिटी जी हदुनि मां हिकु शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार मासूम ॿारनि सां बदफ़ैली ऐं ग़लति हरकतूं करे रहियो हो। पुलिस जो चवण जवाबदार जी सुञाणप हैदर अली तौर थी आहे। ख़बर शेयर कयूं पिया नाज़रीन। कराची खां ॿारनि सां बदफ़ैली कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। डिस्ट्रिक्ट सिटी जी हद मां पुलिस हिकु शख़्स खे गिरफ़्तार कयो। जवाबदार मासूम ॿारनि सां बदफ़ैली ऐं ग़लति हरकतूं करे रहियो हो। जवाबदार जी सुञाणप हैदर अली तौर थी आहे। नाज़रीन ख़बर शामिल कयूं पिया कराची खां, जिते ॿारनि सां बदफ़ैली कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। डिस्ट्रिक्ट सिटी जी हद मां पुलिस हिकु शख़्स खे गिरफ़्तार कयो। जवाबदार ॿारनि सां बदफ़ैली ऐं ग़लति हरकतूं करे रहियो हो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खे थाणे ईदगाह जे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो आहे। नाज़रीन ॿारनि सां बदफ़ैली कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार ॿारनि सां बदफ़ैली ऐं ग़लति हरकतूं करे रहियो हो। पुलिस जो इहो चवणु आहे। इन तफ़सील मालूम कयूं था। ज़हीर शेख लाइन ते मौजूदु आहे। ज़हीर, वधीक अपडेट कजो। जी, कराची पुलिस हिकु अहम कार्रवाई कंदे ॿारनि सां बदफ़ैली कंदे जेको आहे ॿिनि जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। जवाबदारनि जे बारे में ॿुधाए थो वञे त हीअ ॿारनि खे छेॼ जे बहाने वठी घुराईंदा हुआ ऐं वठी करे हुन सां बदफ़ैली कोशिशि कंदा हुआ। हिकु पुलिस खे कंप्लेन मिली, पुलिस कंप्लेन जे मथां जेको कार्रवाई कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। इन सां गॾु गॾु पुलिस जो इहो बि चवणो आहे त जल्द जेको आहे इन खां मज़ीद जेके शयूं साम्हूं अची वेंदियूं, तफ़्तीश जे दौरान मज़ीद शयूं साम्हूं ईंदियूं। जी ज़हीर, वॾी महिरबानी तफ़सील आहे।